में PTLF आईनी मरकज़ी इलेक्शन कमेटी के चेयरमैन गाज़ी खान जमाल की हिदायत ते गुलाम रसूल महर के हिमायती जी लतीफ़ पैनल पारां इलेक्शन कमेटी वटि फारम जमा कराइण लाइ 9/1/2026 ते शहर के मुकामी शादी हाल मां उस्ताद अॻवान मुमताज़ अली भट्टी मुजीब अली मस्तोई की अॻवानी में शदादकोट फैज़ल हाई स्कूल में PTLF इलेक्शन कमीशन के चेयरमैन अनवर अली सियाल ऐं जनरल सेक्रेटरी मोहम्मद जाफ़र वटि जी लतीफ़ पैनल की सदारती उम्मीदवार दरिया खान मस्तोई, सीनियर नायब सदर साबिर हुसैन वद्दो, नायब सदर फीमेल कंवल मुमताज़ भट्टी, जनरल सेक्रेटरी आशिक हुसैन भट्टी, डिप्टी जनरल सेक्रेटरी अहमद रज़ा तुनियो, ज्वाइंट सेक्रेटरी फीमेल वज़ीरा खोसो, मालियाती सेक्रेटरी नसरुल्लाह खोसो, प्रेस सेक्रेटरी वली खान बिरोई, ऑफिस सेक्रेटरी आशिक मंगी नामिनेशन फारम जमा कराए, जॾहिं त मुखालिफ़ ग्रुप मुक़रर वक़्त ताईं को भी फारम वसूल न जमा करायो, जंहिं सबब इलेक्शन कमीशन जे चेयरमैन अनवर अली सियाल जनरल सेक्रेटरी मोहम्मद जाफ़र मंगी जी लतीफ़ पैनल जे मज़कूरा उम्मीदवारन के बिना मुक़ाबले कामयाब करार ॾिनो। उन मौके ते कामयाब करार ॾिनल उम्मीदवारन कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे अॼु हिते फार्म भराइण आया आहियूं जी लतीफ़ पैनल जे तहत प्लेटफार्म तहत ॿुधी साईं असां चूंडजी अची उस्तादनि जी ख़िदमत कंदासीं, जेके उन्हनि सां नाजाइज़ आहिनि बेवाजिबी उस्तादनि जो दूर कंदासीं ऐं PTLF जेका तंज़ीम आहे उनखे मज़बूत कंदासीं, सभिनी उस्तादनि खे गॾु खणी हलंदासीं। असां PTLF जी इलेक्शन 2020 में थी, जेका असां हाराईसीं। 2023 में वरा इलेक्शन थियणी, जेका खटियल दौर हुई उहा ईअं सम्झ कब्ज़ो करे वेठी हुई। 2026 ताईं 26 हले थो, 23 जे बजाए 26 ताईं इलेक्शन न कयूं। पोइ असांजो सदर आहे गुलाम रसूल महर, जंहिं शेड्यूल लाथो आहे, आइनी सदर आहे, उनजे शेड्यूल मुताबिक़ असां फारम वठी फारम भरियो आहे ऐं इंशाल्लाह जेके उस्तादनि सां ज़्यादतियूं थियूं आहिनि उन्हनि जो अज़ालो कबो। STR पॉलिसी आहे, उस्तादनि जा बिल आहिनि, उस्तादनि जूं रिटायरमेंटियूं आहिनि, जेके बि उस्तादनि खां नाजाइज़ियूं आहिनि उहे असां हल कंदासीं। साईं गुलाम रसूल महर उनजी जेका मरकज़ी कमेटी आहे उनजो शेड्यूल जेको ॾिनल हो, इहो 6 महीननि खां वठी शेड्यूल हले पियो त 8 फेबरवरी ते इलेक्शन आहे, जंहिंजो नॉमिनेशन फॉर्म जी लास्ट तारीख़ अॼु आहे 9 फेबरवरी, जेको असीं पंहिंजे हिन जी लतीफ़ पैनल जे असांजो सदर साहिबु आहे साईं दरिया खान मस्तोई ऐं जेके पैनल जा असांजा साथी आहिनि, इन्हनि साण असीं हिते इलेक्शन कमेटी वटि असीं फॉर्म जमा कराइण आहियूं। इंशाअल्लाह असांजी त पहिरें ॾींहं खां वठी इहा ई कोशिशि आहे त उस्तादनि खे का तकलीफ़ न हुजे, उन्हनि जा कमकार मुफ़्त कराया वञनि ऐं जेके STR जी आड़ में जेको ताज़ो ही रिसेंटली जेके बदिलियूं कयूं वयूं आहिनि इहे उस्तादनि सां वॾी नाजाइज़ियूं आहिनि। शहर जे उस्तादनि खे ॿाहिराड़ी मोकिलियो वियो आहे ऐं ॿाहिराड़ी जे उस्तादनि खे शहर में आंदो वियो आहे। असीं पंहिंजी हिन पैनल जे सथे जे तवसल सां असीं इहा पूरी पंहिंजी भरपूर कोशिशि कंदासीं त इहे कोर्ट जे थ्रू क़ानूनी कोई क़दम खणो पियो त असीं उहे क़ानूनी क़दम बि हिननि दोस्तनि जे सहकार सां असां मुकमल हिननि खे ताउन जो असीं यकीन ॾियानी करायूं था त इंशाअल्लाह हिननि जो अज़ालो कयो वेंदो ऐं जेके STR जे ज़रिए जेको हिकिड़ो धंधो कयो वियो आहे असीं हिन जी मुकमल इंशाअल्लाह रस्ता रोक कंदासीं। असांजी जेका PTLF जी इलेक्शन 2025-26 आहे, असांजे मरकज़ी सदर जेको आहे गुलाम रसूल महर जेको आइनी सदर आहे ऐं असांजो इलेक्शन जो चेयरमैन जेको आहे असांजे ॿिन्ही ग्रुपनि गाज़ी खान जमाली मुक़ररु कयो, जंहिं कुझु वक़्त अॻु में शेड्यूल लाथो। उन हक़ीक़ी ऐं गाज़ी खान जे शेड्यूल मुताबिक़ असां इलेक्शन प्रोसेस में हिसो वठी रहिया आहियूं। अॼु उनजो नॉमिनेशन जमा कराइण जे लाइ हिते फैज़ल हाई स्कूल में असांजो मोहतरम चेयरमैन साहिबु आहे अनवर अली सियाल ऐं उनजा जनरल सेक्रेटरी आहे 2 हिमायती आहिनि असांजा, पंहिंजो गुलाम जाफ़र मंगी आहे ऐं अब्दुर्रहीम ऑफिस वाइस चेयरमैन आहे। उन्हनि वटि असां पंहिंजो फारम जमा कराइण जे लाइ अॼु पहुता आहियूं। इंशाअल्लाह हक़ ऐं सच जी फतेह थींदी। इंशाअल्लाह PTLF जे आइन ऐं कानून मूजिबि जेको बि शेड्यूल लथल आहे उनखे फॉलो कंदे असां PTLF मां आहे असांजी मदर तनज़ीम आहे, उन सां गॾु आहियूं ऐं उन जे लबैक उनखे कयूं था, उनजो जेको बि हुकुम आहे उनखे असां फॉलो कयूं था। इंशाअल्लाह फतेह थींदी ऐं उस्तादनि जे वक़ार खे बुलंद करण जे लाइ असां मैदान में लथा आहियूं। इंशाअल्लाह असां पंहिंजो जेको जज़्बो खणी आहियूं उस्तादनि जी ख़िदमत ऐं उस्तादनि सां जेके बेवाजिबियूं थियनि थियूं उन्हनि जो अज़ालो इंशाअल्लाह असां पंहिंजा उहिदा माणे कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं मां शुक्रिया अदा कयां थो पंहिंजे उस्तादनि जो, पंहिंजे वॾनि जो, जिन असांखे मौक़ो ॾिनो त असां हिन में तनज़ीम में आयासीं। इंशाअल्लाह
सभिनी उस्तादनि जी ख़िदमत, उस्तादनि जे जेके मसइला उन्हनि जा सभु मसइला हल कंदासीं ऐं STR आहे ॿियो मसइलो आहे इंशाअल्लाह भरपूर साथ ॾेई सभिनी उस्तादनि खे पाण सां गॾु खणी इंशाअल्लाह कामयाबी कंदासीं। बि उस्तादनि जेके बदिलियूं वग़ैरह थियूं आहिनि उन्हनि सां असां गॾु आहियूं। STR जे आड़ में जेके असांजा वॾा वॾा कामोरा ऑफिसर जेके धंधो करे वेठा आहिनि बाक़ाइदे इंशाअल्लाह एहतजाज वग़ैरह करे उन्हनि जो हक़ उन्हनि खे वठी ॾींदासीं। अहमद चांडियो, कोशिश डिजिटल, शदादकोट।